नाज़रीन, पाकिस्तान में रिहाइश इख्तियार कंदड़ अफ़गान शहरियुनि जो अंग 37 लखनि ताईं पहुची वियो। पाकिस्तान लाॻीतो पनाहगीरनि जी मेज़बानी कंदड़ दुनिया जे सभिनी खां वॾे मुल्कनि मां हिकु आहे, जंहिं सबबि मुल्क में रिहाइश इख्तियार कंदड़ अफ़गान शहरियुनि जो अंग 37 लख ताईं पहुची वियो आहे। पाकिस्तान में गुज़िरियल 40 सालनि खां केतिरनि ई गैरक़ानूनी अफ़गान शहरियुनि जी अच वञ जो सिलसिलो जारी आहे। गॾियल क़ौमुनि जे हाई कमिश्नर जून 2023 ताईं जे अंग नखरनि मूजिबि पाकिस्तान में रिहाइश इख्तियार कंदड़ अफ़गान शहरियुनि जो टोटल अंग 37 लख आहे, जंहिं मां सिर्फ़ 13 लख 30 हज़ार रजिस्टर्ड आहिनि, जॾहिं त 7 लख 75 हज़ार बिना कंहिं लिख पढ़ जे रिहाइश इख्तियार करे वेठल आहिनि। अहिड़ी तरह 68.8% अफ़गान शहरी पाकिस्तान जे शहरी या नीम शहरी इलाइक़नि में, जॾहिं त 31.2% ॿियनि 54 मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रिहाइश इख्तियार करे वेठल आहिनि। जून 2023 ईस्वीअ ताईं जे अंग नखरनि मूजिबि पाकिस्तान में रिहाइश इख्तियार कंदड़ गैरक़ानूनी अफ़गान शहरियुनि जो टोटल अंग 42 लख 39 हज़ार 749 आहे, जंहिं मां 7 लख 1 हज़ार 358 52.8%, ख़ैबर पख्तूनख्वा 3 लख 21 हज़ार 677 24.1, बलूचिस्तान 1 लख 91 हज़ार 53 14.3%, पंजाब 73 हज़ार 789 5.5%, सिंध 41 हज़ार 520 3.1%, इस्लामाबाद में 4 हज़ार 352 0.3% आज़ाद कश्मीर में आहिनि। हींअर ताईं 6 लख नवां अफ़गान पनाहगीर पाकिस्तान में दाख़िल थी चुका आहिनि। माज़ीअ जे तजुर्बे ते जेकॾहिं हिकु नज़र विधी वञे त असांखे ख़बर पए थी त अफ़गान शहरियुनि खे पाकिस्तान में रहण जी जॻह ॾेई पाकिस्तान पंहिंजो तमामु घणो नुक़सानु कयो आहे। गैरक़ानूनी अफ़गान शहरियुनि असांजे मुल्क जे मुआशी ढांचे में ख़ामोशी सां तब्दीलियूं कयूं आहिनि, जंहिंमें ज़िक्र जोॻे मिसाल परॾेही मुल्कनि खां आंदड़ मुख़्तलिफ़ शयुनि खे पाकिस्तान जे मार्केट में पखेड़े पंहिंजो कारोबार वधाइण ऐं टैक्स न ॾियणु शामिल आहे। उन खां अलावा पाकिस्तान में रहंदड़ गैरक़ानूनी अफ़गान शहरियुनि ट्रांज़िट ट्रेड जे आड़ में मंशियात ऐं ॿिए गैरक़ानूनी शयुनि जी स्मगलिंग में बि मुलविस आहिनि।